नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूयॉर्क में ख़बर ॾींदा हलूं त आलमी वबा कोरोना वायरस सॼी दुनिया में 7,29,586 फौतगियूं थी चुकियूं आहिनि। 1,88,04,808 ॼणा माण्हू मुतासिर थिया आहिनि, जॾहिं त 1,27,21,186 माण्हू सिहतयाब थी आहिनि। अमेरिका में कोरोना सबबि मुतासिरनि जो अंग 51,49,723 थी वियो। फौतगियुनि जो अंग 1,65,070 ताईं पहुची वियो। इज़राइल में 3,13,000 खां वधीक माण्हू कोरोना सबबि मुतासिर थिया आहिनि। 1,05,43 फौतगियूं थियूं। भारत में कोरोना सबबि मुतासिर थींदड़ टियों वॾो मुल्क, जिते मरीज़नि जो अंग 21,52,000 खां वधीक 43,453 माण्हू हयातियूं विञाए चुका आहिनि। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।